जी नाज़रीन, असां हिते इंडस ॻोठ पहुता आहियूं। हिते जेको आहे त सिंध डेमोक्रेट पार्टी पारां जलसो कयो वञे थो। सो अचो त उन्हनि खां ज़िमेदारनि खां उहिदेदारनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। जी अलावा तव्हां पंहिंजे हिन प्लेटफॉर्म तो हे जेको बेटनि जे जेको बालार थी आहे वफ़ाक़ जे तरफ़ों उन मुतलिक़ तव्हां छा चवणु आहे? अच्छा, पहिरीं ॻाल्हि त अचो मंशूर जी ॻाल्हि कयूं। ॾिसो, तव्हां कंहिं बि पार्टी जो जेकॾहिं मंशूर पढ़ंदव उहो हमेशह जेको आहे तमामु सुठो लिखियलु हूंदो, हुन में हर ॻाल्हियूं मौजूदु हूंदियूं। असल फ़र्क़ु इहो थींदो आहे त आया मंशूर में जेके शयूं लिखियलु आहिनि, छा उन में उन पार्टी जो लीडर बिलीव कंदा आहिनि, उन्हनि में उन्हनि जो अक़ीदो आहे, उनखे उहो जेको आहे सो पंहिंजे पार्टी में उन प्रैक्टिस तौरु या पार्टी में उन नाफ़िज़ कयो आहे या न। हाणे जीअं असां वटि आहे त असां चऊं था असांजी पार्टी पहिरीं जेका आहे असां स्ट्रक्चर जेको बुनियादु हूंदुसि, ऑर्गेनाइज़ेशन हूंदी, उहो जमहूरी हूंदी। तॾहिं करे असां हुनखे जेको आहे यूनियन काउंसिल खां वठी सूबे जे लेवल ताईं जेके बि प्रेसिडेंट हूंदा, उहिदेदार हूंदा, सभु चूंडियल हूंदा। अचो ॿी ॻाल्हि थिए त ॿियो असांजो जेको प्रायोरिटी आहे, तरजीह आहे, उहो आहे एजुकेशन। मां हाणे बि एजुकेशन ते ॻाल्हायो करूं, ऐं एजुकेशन खां पोइ असांजो जेको आहे सो आहे हेल्थ केयर ते जेको आहे सो मां ॻाल्हायो। इस्पतालनि में ॾाढो हाल ख़राबु आहे, ऐं जेको आहे सो पब्लिक खे ग़रीब आवाम जेको आहे सो धिका खाईंदा था वठनि, न डॉक्टरनि खे ख़्यालु आहे, न उन्हनि खे को अहसासु आहे। ऐं हेल्थ खां पोइ तव्हां जेके ॾिसो, इकोनॉमी असांजी ॾाढी ख़राबु आहे सिंध जी। उनजे ते मां ॻाल्हायो त असां वटि ज़बरदस्त वसाइल आहिनि। असां वटि तेल आहे, असां वटि गैस आहे, असां वटि जेको आहे एग्रीकल्चर आहे, असां वटि एग्रीकल्चर वाटर आहे। सिंध जे असां पुछड़ी ते आहियूं, पहिरियों हक़ु सिंध जो आहे, ऐं पंजाब वारा जेको आहे पाणी चोरी करे था वञनि। इन जे करे त असांजा हुकुमरान नाकारा आहिनि, उहे पंहिंजे हक़नि जो हिफ़ाज़त नथा करे सघनि, विड़ी नथा सघनि आइनी तौरु। इन खां बाद जस्टिस आहे। जस्टिस में मुंहिंजो मतिलबु सिर्फ़ु इहो न आहे त इंसाफ़ कोर्टनि में थिए, लीगल थिए। जस्टिस जो मतिलबु आहे त तव्हां पुलिस ये जेको थाना कल्चर आहे उनखे चेंज कयो, लीगल जेको सिस्टम आहे उन में रिफॉर्म्स आणियो, समाजी इंसाफ़ ॾियो, इकनॉमिक इंसाफ़ हुजे, इहो सभु इन में थो अचे। पोइ आहे गुड गवर्नेंस। हाणे जेसिताईं गुड गवर्नेंस न हूंदो, यानी हुकुमरान जेकॾहिं सही तरीक़े सां रूल ऑफ लॉ ते कानून जी हुकुमरानी क़ाइमु न कंदा, तेसिताईं इहे सभु ॻाल्हियूं वॼायूं। पहिरीं ॻाल्हि आहे त मेरिट ते हुजे, ऐं कानून जी हुकुमरानी हुजे, कानून जे अॻितां सभु बराबरि हुजनि, इहे था अचनि, इहो गुड गवर्नेंस, इहो असांजो मंशूर आहे। बेसिकली जेको सिंध जे बेटनि जो मसइलो आहे, हुन जा काफ़ी पहलू आहिनि, कानूनी, कॉन्स्टिट्यूशनल, एनवायरमेंटल, ह्यूमैनिटेरियन ऐं सोशल। त उनखे मुंहिंजे ख़्याल आहे उन तरतीब सां असांखे ॾिसणु घुरिजे, ऐं उन तरतीब सां असांखे पंहिंजी जेका काविश आहे या कोशिशूं आहिनि या स्ट्रगल आहे, उन्हनि खे इन्हनि तमामु फ्रंट्स ते विढ़णो पवंदो। कॉन्स्टिट्यूशनली जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त इहे ॿेट जेके आहिनि सिंध जो हिसो आहिनि, ऐं फेडरेशन तरफ़ां का बि अहिड़ी अथॉरिटी कॉन्स्टिट्यूशन जे आर्टिकल 173(2) जे ख़िलाफ़ु आहे। नंबर 2, एनवायरमेंटली UN में जेको आहे सो उनजी कन्वेंशन आहे, जंहिंमें जेके इंडिजिनस पीपल आहिनि, जेके ओरिजिनल माण्हू आहिनि, उन्हनि जी उन समाज खे, तमदुन खे ख़तमु नथो करे सघिजे। ॿियो जेको जो पाकिस्तान आहे सो हिकिड़ी पार्टी आहे काफ़ी सारनि एनवायरमेंटल कन्वेंशन जो, उनजे लिहाज़ सां बि जेके मैनग्रूव तबाह थींदा उते उनजी बि हिकिड़ी ख़राबी थिए थी। सो मुंहिंजे ख़्याल असांखे, ऐं ॿियो सोशली बि हिकिड़ो सिंध जो हिसो आहे, त इनखे मां सवाइ सिंध जे माण्हुनि जी करण खां सवाइ नथो करे सघिजे, ॾेई सघिजे, उनखे
मुनाफ़े जे लाइ इस्तेमालु कोन थो करे। सभ खां असांजो वॾो एतिराज़ु इहो आहे त तरक़ी जे ख़िलाफ़ु असां न आहियूं, लेकिन हिकिड़ी सिंध जी हिकिड़ी ॿेट खे तव्हां मुनाफ़े जो जेको आहे सो ज़रो जो हिसो बनाए ऐं उनखे सिर्फ़ु पैसनि कमाइण जे लाइ असांजी इन्वायरमेंट खे, असांजी हिस्ट्री खे, असांजी तारीख़ खे, असांजे समाज खे, असांजे जेके पुराणा महान आहिनि उन्हनि जी समाज खे तव्हां तबाह करणु चाहियो था ऐं उहा ॻाल्हि असांखे क़ाबिल क़बूल कोन्हे को। त इन लिहाज़ सां पाकिस्तान जे तमामु हुक्मराननि खे, तमामु पोलिटिकल पार्टीज़ खे, तमामु इन्वायरमेंटल लेवल माण्हुनि खे, तमामु उहे माण्हू जेके रूल ऑफ लॉ में बिलीव कनि था, उन्हनि सभिनी खे असांखे अपील करणु घुरिजे ऐं मूंखे उमेदु आहे त इनशाला हिन में हिन दफ़ा असांजी कामयाबी थींदी। मैं ख़ाली इहो चवंदुसि त असांजी धरती जो हिकिड़ो हिसो आहे, उहो ड्यूटी उन्हनि माण्हुनि जी आहे जिन खे असां वोट ॾेई हिन इक़्तिदार में आंदो आहे त हू पंहिंजे हिन जे सिंध धरती हिननि ॿेटनि खे संभालीनि। काफ़ी ज़मानो थी वियो आहे त हीअ उन्हनि में हथी कोन था विझनि, माना हू ख़ाली पियो आहे, न को हीअ उनजी का चङाई था कनि। पोइ ईअं जेकॾहिं तव्हां ज़मीन छॾे ॾिनी वांदी त पोइ हर को माण्हू जी अखि हुन ते ॿुॾे थी। हुननि थियो त पोइ हींअर छा आहे त वफ़ाक़ खे पैसा खपनि, हुननि खे कुझु कोन्हे त हीअ हाणे ॾिसनि था हीअ सिंध जूं ज़मीनूं पिया विकिणनि त असां छो न विकिणूं। ऐं वॾी ॻाल्हि त हुननि जॾहिं सिंध जी ज़मीन विकिणण जी ॻाल्हि कई त हिननि बि ओके करे छॾी। इहो त ईअं आहे त माण्हू कंहिंखे चए दादा हाणे तव्हां जेको करिणो आहे कयो, असां मिड़ई ख़्यालु कयो की असां जहिड़ा फ़क़ीर हुजूं त ॾोह असां वरी बि चवंदासीं हिननि पीपल्स पार्टी वारनि जो आहे जो हिननि माण्हुनि पंहिंजी हिफ़ाज़त न कई आहे। न त असांजी माना इहे सदियुनि खां वठी हिकिड़ी वॾी पुराणी हिस्ट्री आहे, हीअ सभु ॿेट असांजा आहिनि, असांजी धरती आहे, असांजी हिफ़ाज़त करणु आहे। पर अवाम जो प्रेशर ॾिसो, जीअं अवाम जो प्रेशर आयो, हिकिड़ो ॿ जुलूं था त ॿिए ॾींहुं इहो लेटर वापसि वठी वरितऊं, बिल्कुलु ग़लति थियो आहे। ऐं इहो ईअं आहे त असां ऑर्डिनेंस कढियो अथनि त जेकॾहिं कंहिं हिन ते एहतिजाज कयो त हुनखे 7 सालनि जी सज़ा आहे। माना त तव्हां कंहिंजे घर में घिरी पओ, हुन ते कब्ज़ो कयो ऐं जेकॾहिं केरु पुछे त हुनजे लाइ सज़ा आहे। त इहा हिकिड़ी तमामु बदतमीज़ी वारी ॻाल्हि आहे। अहिड़ो ऑर्डिनेंस कॾहिं ज़िंदगी में कोन निकितो जेको हिननि कयो। अहिड़ो शायदि डिक्टेटरनि बि कोन कढियो हूंदो, मतिलबु जंहिं नमूने हीअ था कनि पिया। त इहा असां सख़्तु मज़म्मत कयूं था। असां जंहिं बि फोरम ते जिते बि इहा ॻाल्हि हूंदी असां हुनजी हुन सां गॾु ॾींदासीं, साथ ॾींदासीं ऐं इनशा हिन धरतीअ जे हिकिड़े इंच जी हिफ़ाज़त कंदासीं। किथे बि हूंदासीं त ग़लति कमु थियो आहे ऐं ग़लति कम में हिननि खे असां वधीक तुकलांद कंदासीं जिन माण्हुनि खे असां वाग ॾिनी आहे। नाज़रीन, असां इंडस टाउन ॻोठ में पहुतल आहियूं। सो हिते सिंध डेमोक्रेट पार्टी पारां जेको आहे त जलसो कयो वियो आहे। सो हुननि पंहिंजो मंशूर ॿुधायो आहे। हिते जेके उहिदेदार आहिनि उन्हनि ॻाल्हायो, अवां ॿुधो। फारूक वंगवार, सोच टीवी, कराची। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.